जुड़ो में नौदम बालो जे सीनियर सहाफ़ी कादर बख्श कोराई ते टंडो गुलाम अली पुलिस पारां कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ मीडिया सेंटर जुड़ो जे सहाफ़िन वसीम यूसुफ रायमू, सुरेश कुमार, इसहाक सागर भट्टी, गुलाम नबी पिताफी, इरफान अली कोलाची, गफूर कोलाची, रजिब रायमू ऐं ॿियनि गॾिजी मीडिया सेंटर जुड़ो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हुननि चयो त नओं दंबालो जे सहाफ़ी कादर बख्श कोराई ते SHO मोलचंद मेघवाड़ हिक 62 जी विंगार वहंदे मथसि कूड़ो केस दाख़िल करे जेल रवानो करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त सिंध में पुलिस वॾेरनि जी विंगार ते बेबुनियाद ऐं कूड़ा केस सहाफ़िन मथां दाख़िल करे पई। गुज़िरियल ॾींहुं नओं दंबालो जे सहाफ़ी कादर बख्श कोराई ते मामूली ॻाल्हि तां जहिड़े जो केस दाख़िल करे जेल मोकिलियो आहे। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त नोटिस वठी मामले जी जांच कराए सहाफ़ी मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची